छाकारो परवर खे आ प्यारो सॼो आलम सुमरो चई पर शुरू अल्लाह जे नाले सां आहे मालिक मेहरबान हादीअ पंहिंजे हिकमत सां जोड़ियो ही जहान खाराए थो ख़ल्क़ खे छा हिंदू छा मुस्लमान मानी मौत मान आहे साईं हथ सुमरो चई अर्ज़ थियो त कुछ सिराइकी दोस्त भी वेठा हूंदा वाजो खालिक खल्क पाई कादर कुदरत वाले रोज़ ॾेंदा हरकू तोड़े रोह चबल विच चाले वेसर मोला मूर न करदा कुलकू खाज खवाले तुफलीकू भी ताम ॾेंदा है मादर पेट विचाले पर पहर विच बारा बख्शे माही मोल मिसाले हर हज़ारा आलम को ओ साहब आप संभाले कम ॾाढा किस्मत की तुस हरकू रोज़ हवाले हिक रुलंदे न लहंदे हिकड़े को ॾेवे नोम निवाले हिक पिन दे भी माछा करे देवे मालिक माल अटाले हिकड़िया को सट कर तख्त कनू डेंडा दर्द कशाले वेख हमल दौरे जमाना कर क्या रंग दिखाले कर क्या रंग दिखाले कर क्या रंग दिखाले अर्ज़ थियो सही मोहब्बत जो मेड़ा को अदाल वराया 2 मिनट थोड़ी खामोशी थे मोहब्बत जी मस सां काथे लिखां ए 10 कलम मां छाते लिखां आ खुदा खलकियो नूरो बशर शम्सो कमर करे पांजो अमर भला आदम हवा ते लिखां ए 10 कलम मां छाते लिखां मोहब्बत जी मस सां मां काथे लिखां भला आशिक जे के इश्क ते लिखां या खुली खुशबू के मुश्क ते लिखां या महबूब जी मिठी मुर्क ते लिखां पर जे मुर्की महबूब न करे त पोइ हा ते लिखां ए 10 कलम मां छाते लिखां मोहब्बत जी मस सां मां काथे लिखां मुंहिंजी भला सजन जे के सलामत लिखां या मस्जिद के मुला पेश इमाम ते लिखां या पाक कुरान कलाम ते लिखां पढ़ी कुरान तो दुआ ते लिखां ए 10 कलम मां छा ते लिखां मोहब्बत जी मस सां मां काथे लिखां। ठीक है, ॾाढो बहितरीन।